शेखबाबाद भरिसां दिलमुराद थाणे जी हद दिलमुराद चौक जे भरिसां पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबलो थियो, जंहिं जे नतीजे में हिकु जवाबदार गुलाम यासीन बंगलाणी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल तहीम। जी जमील गुल, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, जेकाबाद जे दिलमुराद थाणे जी हद आहे उते दिलमुराद चौक जे भरिसां पुलिस ॾोहारियुनि जे विच में जेको आहे उन्हनि में मुक़ाबिलो थियो आहे। हिकु जवाबदार जंहिंमें आहे यासीन बंगलाणी खे जेको आहे उन्हनि पुलिस जेको आहे त ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार जेको आहे उनखे करे वरितो आहे। अव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त गिरफ़्तार जवाबदार जे कब्ज़े मां जेको आहे त TT पिस्तौल बि हथु कयो आहे ऐं ॿ जेके आहिनि जा साथी आहिनि जेके ज़ख़्मी थियल जवाबदार जा, उहे जेके आहिनि फ़रार थियण में जेके आहिनि कामयाबु थिया आहिनि। ऐं पुलिस दिलमुराद जो चवणु आहे त जवाबदार जो जेको आहे त मुख़्तलिफ़ थाणनि ते जेके आहिनि त केस दाख़िल पिणु आहिनि। जी महिरबानी जमील गुल, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।